अस्सलाम वालेकुम। अज मां पचायां थी गोभी जी रेसिपी मां पहले शेयर करे चुकी आहियां। आज मैं गोभी पका रही हूँ और उसकी रेसिपी में पहले शेयर भी कर चुकी हूँ, लेकिन मेरी एक सब्सक्राइबर ने कहा कि हमें गोभी को काटना और धोना सिखाएं। आम सी बात है, हर घर में गोभी बनती है, हर एक का अपना अपना तरीका है, तो मैं उस तरीके से बताऊंगी जिस तरह मैं करती हूँ। तो अज मां मुझे कंहिं सब्सक्राइबर या फरमाइश कई तो गोभी के कटण ऐं धोइण भी सेखारियो। तो हर को गोभी पचाए तो सभिनी खे ख़बर आहे कटण धोइण जी, पर थी सके तो कुछ नए सिखण वारनि खे का ख़ासि ख़बर न हुजे, इन जे लाइ मां शेयर कयां थी। ये मोट गोभी आहे। सभिनी खां पहिरियों असां इन जो ही जेको साओ हिस्सो आहे इहो कटे अलग कंदासीं। ये जो इसका मोटा सा ग्रीन पार्ट है, सबसे पहले हम इसको काट के करेंगे अलग। ये अलग हो गया, इसको हम साइड पे रखते हैं। और अब ये इसके जो बाकी पत्ते हैं, ठीक है, बाकी जेके पासन खां पन आहिनि इहे असां कटियूं था। ये बिल्कुल सावा पत्ता जेके आहिनि, सावा पन, ये कटे असां हिन जा धार कंदासीं। आप ये देखें कि मैं इसको यहाँ से काट रही हूँ पत्तों को, ताकि ये बीच वाला जो सफ़ेद हिस्सा है ये ना कटे, ये रह जाए। ठीक है, तो ये सना सना ऐं थुल्हा जेके भी हिन में पन आहिनि उहे मूं सभु कढी छॾिया आहिनि, ऐं हीउ विच वारो हिन जो ॻंढो जेको आहे उहो रहणु ॾिनो आहे। हाणे इहो ॾिसो त कॾहिं कॾहिं गोभी, हाणे हीअ मां कल्ह वठी आई आहियां, त अॼु ही जेका हिन में थोड़ा हल्का हल्का मथां मेरा निशान अची विया आहिनि। इस तरह जो गोभी हम रख देते हैं फ्रिज में लाके, या बाहर से भी रखी हुई मिलती है, तो उसके ऊपर इस तरह से मैले से दाग होते हैं। तो उसका तरीका ये है कि इसको बिल्कुल हल्का सा इस तरह, ये थोड़ा चूरा सा मैंने उतार दिया ऊपर से, बहुत हल्का सा इसको आप ऊपर से छील लें, जैसे वो मैले जो दाग हैं धब्बे वो हटा लें। ये छिलबो आहे न कंहिं शइ खे, त ईअं तव्हां हिकिड़ो सन्हो बिल्कुलु मथां हिन जे तहु लाहियो, जिते जिते मेर जो दाग हुजे, जिते जिते को मेरो निशान हुजे गोभीअ ते, उतां ही बिल्कुलु बूरे वांगुरु हीअं जेको आहे ही गोभी लहंदी। इस तरह से ऊपर से ये बारीक बारीक सा आप उतार लें। इसको ज़्यादा नहीं काटना, वरना वो सारी तो वो निकल ही जाएगी, गोभी कम पड़ जाएगी। ठीक है, सो ईअं जॾहिं असां हिनखे साफ़ु करे वेंदासीं, मूं हिनखे मथां कटे साफ़ु कयो आहे। हीअ गोभी हाणे बिल्कुलु जेका आहे खाइण जे लाइ, कटण जे लाइ तयारु आहे। सो ही थां कयूं था असां परे, हाणे हिन थां में कटींदासीं। त इहो यादि रखो त गोभीअ खे कॾहिं बि सन्हो ॿूरो करे न कटबो आहे। इसको बहुत बारीक कभी भी मत काटें, और इसको एक चूरा सा नहीं बनाएं कभी भी। जब भी काटें, अगर आपको बारीक भी काटना है तो बारीक से बारीक इसके फूल काटें। अब ये देखें, ये जो बीच का हिस्सा मैंने निकाला है, इसको मैं पहले बारीक बारीक काट लेती हूँ। ये ज़ाया नहीं करेंगे, इसको इस्तेमाल करेंगे। इसको बारीक काटेंगे बहुत, क्योंकि ये थोड़ा सा सख्त होता है और मोटा भी होता है, ताकि अच्छी तरह से ये गल जाए बाद में। और अब ये देखें तरीका मेरा, इस तरह से मोटे मोटे फूल हम इसके अलग करेंगे। ठीक है, और इसका जो डंठल इसको काटेंगे, थुल्हा थुल्हा हिन जा गुल कटींदा से, हिन जो बूरो बिल्कुल ना ही करणो। ॾिसो हीअं मोटे मोटे से फूल, थुल्हा थुल्हा हिन जा गुल कटे अलग कयो, ऐं जेका विच में थुल्ही डंडी आहे, जो मोटा सा डंठल है, इन डंडीअ खे हीअं कटियो, इसको हम इस तरह से काट लेंगे। तो जो छोटे से छोटा पीस भी होगा वो एक फूल होगा। ठीक है, इसी तरह से ये सारे फूल जो हैं वो हम निकाल के काटते जाएंगे। इस मोटे हिस्से को थोड़ा सा बारीक काटें, बाद में ये छोटे छोटे से फूल अलग हो जाएंगे, उनको इस तरह से भी आप अलग कर सकते हैं। हीअं हथनि सां भञी बि तव्हां हुननि गुलनि खे अलग करे सघो था। विच में थुल्हो हिस्सो जेको आहे उनखे थोरो हल्को कटे छॾियो। अहिड़ी तरह सां असां हीअ सॼी गोभी कटींदासीं। हीअ ॾिसो, विच वारो हिस्सो कटींदासीं। बार बार मां लफ़्ज़ जेके आहिनि दोहरायां पई, इन लाइ त जीअं तव्हांखे चङी तरह सां सम्झ में अचे। हीअ ॾिसो, हिनखे हाणे थोरो असां कटे था छॾियूं, हीअ गुल आहे। अहिड़ी तरह सां हीअ सॼी गोभी जेका आहे असां कटींदा वेंदासीं, ऐं विच में ही हिन जो हिस्सो बचंदो। ये मोटा सा जो हिस्सा आप बीच में देख रहे हैं ये रह जाएगा, इसको हम आखिर में काटेंगे। पहले हम सारे फूल इसके इस तरह से एक एक करके निकालते जाएंगे और काटते जाएंगे। हिकु हिकु करे हिन जा असां थुल्हा थुल्हा गुल पहिरियों अलॻि कंदासीं, ऐं उन्हनि खे नंढनि गुलनि में विरहाईंदासीं या कटे छॾींदासीं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त गोभीअ खे कॾहिं बि पचाइण खां पोइ चिथियो न, इसको ज़्यादा नहीं कुचलें। हाँ, पकाते हुए जो थोड़ी बहुत घुल जाए, गल जाए, वो ठीक है,
लेकिन आप इसको डोई के साथ अच्छी तरह से कुचली नहीं। वो जब पेस्ट सा बन जाता है उसका टेस्ट इतना अच्छा नहीं आता। तो गोभी जॾहिं सफ़ा ईअं लही थी वञे न, बिल्कुलु ख़बर ई न पए त कहिड़ो बोड़ आहे कहिड़ी भाॼी आहे, त पोइ उनजो ज़ाइक़ो एॾो सुठो न हूंदो आहे। पर जे सजड़ा सजड़ा थोरा थोरा गुल हुजनि उन में त उनजो टेस्ट वधीक सुठो ईंदो आहे। त इहो हमेशह यादि रखो त सफ़ा चिथे उनखे लही नाहे करिणो। सो हीअ ईअं सॼा असां गुल पहिरियों कटे वठंदासीं, आख़िर में पोइ हीअ जेका थुल्ही ॾांडी बचंदी इनखे असां कटींदासीं। हाणे ॾिसो ही गोभी गुल मां सॼा कटे छॾिया आहिनि ऐं हीअ हिनजो विचो हिस्सो बचो आहे। फूल काट दिए मैंने सारे, और इसका अब ये जो बीच का हिस्सा है इसको हम काटेंगे। पहले तो बाहर बाहर से जो इसकी छोटी छोटी डंडियां हैं उसको काट लेते हैं, ठीक है। सो असां पहिरियों ॿाहिरां जेके हिनजे डंडियुनि जा निशान आहिनि, जितां जितां असां गुल कटिया आहिनि, असां उन्हनि खे पहिरियों सन्हो सन्हो कटींदासीं ऐं उनखां पोइ हिन बाक़ी सॼे पीस खे बि असां बिल्कुलु सन्हा टुकड़ा कंदासीं। सो इहो आहे तरीक़ो गोभीअ खे कटण जो। ऐं ज़रूरु इहो ध्यानु रखो, मां तव्हांखे ॾेखारियां थी त मूं जेके आहिनि पूरा पूरा गुल कटिया आहिनि, चाहे नंढड़ी साइज़ जा आहिनि तॾहिं पूरा गुल आहिनि। त हीअ ॾिसो तव्हां, ये आप देख लें कि छोटे से छोटे भी जो मैंने पीसेस काटे हैं वो फूल हैं पूरे, ठीक है। और ये देखें इस तरह से, ये ॾिसो नंढे खां नंढो भी मुंहिंजो अगरि पीस कटियल आहे त उहो गुल जी शक्ल में आहे, ठीकु आहे। तो हिननि खे मूं जेको आहे बूरो न कयो आहे। अगर आप इधर से काटना शुरू करेंगे बारीक बारीक तो इसका ये चूरा सा बन जाएगा, एक चूरा नहीं बनाना है। उनखां पोइ हाणे आहे हिनखे धोइण जो वारो। अक्सर माण्हू ईअं कंदा आहिनि त भई छाणी में विझी ऐं नलके जे हेठां रखी धोई छॾियो। ऐसे नहीं करना है कि छली में डालें और नल खोल दे ऊपर और ये धुल जाएगा। इस तरह धोने का इसका तरीका नहीं है। हाणे गोभीअ खे कटण खां पोइ कंहिं वॾड़े कुशादे थां में कटियो ऐं पोइ इन में पाणी विझो, ठीक है। इसको हम छलनी में रख के नहीं धोएंगे, बल्कि किसी बड़े से कुशादा बर्तन में इसको रखेंगे और फिर इसको इस तरह से धो लेंगे अच्छी तरह से। कभी कभी ऐसा भी होता है कि बहुत बारीक से ग्रीन कलर के कीड़े होते हैं इसमें, साए रंग जा कॾहिं कॾहिं सफ़ा सन्हा हिननि में जीत हूंदा आहिनि। त उन जे लाइ इहो करिणो आहे त अछो सिरको हिकिड़ो नंढो चमचो हिन पाणी में मिलाए छॾियो ऐं 2 मिंट हिनखे छॾे ॾींदो तो निकिरी ईंदा आहिनि पाणी ॿाहिरि, ठीक है। तो जो सफ़ेद सिरका होता है, वाइट विनेगर आम मिलता है बाज़ार में, 1 टीस्पून इस पानी में वो भी शामिल कर दें, थोड़ी देर छोड़ दें। तो अगर इसमें वो बारीक ग्रीन कलर के कीड़े होंगे तो वो निकल आएंगे, तो वो सावा जी त ईअं निकिरी वेंदा। हाँ ॾिसो ये छाणी हेॾा मूं रखी आहे हिकिड़ी प्लेट में, छलनी ये मैंने एक प्लेट में रख दी है यहाँ ताकि पानी नीचे नहीं गिरे। इसको यहाँ से निकालेंगे, पानी को थोड़ा सा झटक के छलनी में रख दें। ये है तरीका इसको धोने का। तो कभी भी ऐसा नहीं करें कि आप छलनी में रख के और इसके ऊपर नलका खोल दें। तो इस तरह से ये, और बारीक टुकड़े भी नहीं हैं, ये सारे जो हैं फूल हैं, पीसेस हैं, तो ये आराम से जो है आपके हाथ में भी आ जाएंगे, ठीक है। सन्हो कटियल ना है, अगर सन्हो चूरो होंदो न त तव्हांजो वो छाणी मां भी वेही वेंदो ऐं जॾहिं तव्हां हिन तरीक़े सां भी धोईंदो तो वो हिन में वो रहिजी वेंदो, पाणी मां उनखे कढण पोइ मुश्किल है। अब ये पानी आप देख सकते कि इसमें बहुत ही कम ज़र्रात जो हैं गोभी के रह गए हैं। तो इहो तरीक़ो आहे गोभी के कटण ऐं धोइण जो। इन सां ही ज़्यान भी कोन थी थिए ऐं बिल्कुलु साफ़ सुथरी थी तव्हांखे हिकिड़ी कटियल गोभी भी मिले थी। त मूंखे उमेद आहे तव्हांखे अॼु जी हीअ वीडियो वणी हूंदी। अगरि वणी हुजेव त लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं तव्हांजा जेके कमेंट्स आहिनि उहे वधीक कमु करण जो हौसलो ॾींदा आहिनि। आप जब कमेंट करते हैं तो और ज़्यादा दिल चाहता है कि और अच्छी अच्छी वीडियोस बनाऊं और ज़्यादा काम करूं। तो अगर वीडियो अच्छी लगी हो तो ज़रूर इसको लाइक करें, कमेंट करें, वीडियो को शेयर करें और चैनल मेरा सब्सक्राइब करें ताकि मुस्तकबिल में भी जो कुछ मैं शेयर करना चाहूँ वो आप आसानी से देख सकें। इंशाल्लाह अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी असांखे ॿी वीडियो सां मिलंदासीं। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी गॾु आहियूं, जेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।